لولا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا في مقام آخر ولسوف يعطيك ربك فترضى صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وصحابه وأزواجه وآل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم अज 22 दिसंबर सन 2019 सूमर जी रात कोट फरीद मलक साईं सैयद मुजाहिद अली शाह ये सालियानो प्रोग्राम कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो एहतमाम कराइंदो आहे तव्हां सां सभु पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां हिते गॾु थिया आहियूं। अल्लाह जी रहमत जो वॾफड़ो मींहुं फरीद मलक जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां वसी रहियो आहे। मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं, ख़ाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको माण्हू हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथां 10 दफ़ा रहमत जो मींहुं वसाईंदो।
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा जेको 10 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथा 100 दफ़ा रहमत वसाईंदो। ऐं जेको शख्स आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा 100 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ंदो, हदीस पाक में आयो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइकन के ऑर्डर कंदो आहे त इन बाने जे वञी पेशानी ते तव्हां हीअ ॻाल्हि लिखो त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक, हे मुनाफिकी खां भी परे आहे त जहन्नम जी बाहि खां भी परे आहे। साईं फरमायो दुनिया के अंदर घना मानू बखील है, को तबीयत जो बखील आ, को पैसे जो बखील आ, कंजूस आ, पर पान फरमाई तो हिन खां वधीक भी बखील मुझे नजर न आयो। वो ना आहे जो जय कचहरी में जय मजलिस में मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी क्यों वने ऐं मुझे मथा दुरूद शरीफ न पढ़े, यो वड्डो बखील कंजूस। हुआ तो उम्मत ते हक आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक बुधे तो मानू कम अज कम नंढड़ो दुरूद पढ़े। केड़ो दादिया सब चो मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नालो बुधे तो वाजिब तस, यानी फर्ज तस तो मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़े। अल्लाह मलाक आदम अलैहिस्सलाम के पैदा करे, पो मलाइकन के पैदा करे, मलाइकन के चई त आदम के ताज़ीम जो सजदो करे। मनो तो आदम मुखा मथे आ, असा का मथे आ, सजदो क्यों मनो। इल्ला इब्लीस अबा, मगर इब्लीस इनकार क्यों तो सही मान कंदो छोड़े जैसे काला अना खैर मां भलो हाँ हिन का जो मिन्नारी मां खलक़तहू मिन तीन, मुके बाहि मां पैदा क्यों थई न कि मिट्टी मां भलो हाँ मान कंदो। अल्लाह ये न चयो तो मां भी ये कम तो क्या ता भी ये, पर हिते फरमाए त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, बेशक अल्लाह ने निस्बत कभी त अल्लाह पंहिंजे नबीअ ते रहमत पियो मोकिले। व मलाइकतहू उन जा मलाइक युसल्लूना अलन नबी, नबी जे मथा दुरूद व सलाम दा पढ़न। अल्लाह ईमान वारन के सॾे करे चए तो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो तवां भी मुझे मोहम्मद करीम जे मथा दुरूद व सलाम मोकिलियो। सजी कायनात मिठे मोहम्मद करीम जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदी आ, हता के माखी भी मिठी तरह थींदी आ जरे मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जे मथा दुरूद पढ़ंदी आ। नता चो सुभान अल्लाह। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजे सहाबा सां सफर में पिया वञन, हलंदे हलंदे एक जाए ते सहाबी सगोरन चयो या रसूल अल्लाह असांखे ॾाढी भुख लगी आ, पाण फरमायो सामान रखो, दस्तरखानो लगायो, जेका जंहिं वटि शइ आ खणी अचो, को अधो खणी आयो मानीअ जो, को टो 1 हिस्सो, पर भाजी नहीं।
वेठा ही होया त माखी जो मखो आयो मुझे दिलबर नबी सोने नबी जे कन्न मुबारक जे भरसा भी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अरबी जबान में पियो ॻाल्हाए। जी माना त मुझो साईं माखीअ जे मखन जो भी नबी आ। हाँ मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई साईं भाजी नाए त को मसलो कोने ए सामो जबल ॾिसो था इन जबल जे अंदर वॾी ख़ार आ तव्हां जो कोई माण्हू हले मां ॾसियांसि उते वॾी माखी वेठी आ माखी लहिजी करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो ऐ न अली मुझो अली किथे आ। हैदरी सुभान अल्लाह चो बाबा हैदरी मनीदा सोने अली साईं जी असा अली जा गुलाम असा अली जा नौकर अली असांजो साईं अली असांजो इमाम। दोस्तो मानू चवंदा ने हिन जमात वारा अली साईं के न मञीदा अल्लाह हुन माण्हुनि खे सम्झ ॾे असां छा था करे सघूं। कुरान मुझे साम्हूं पियो आहे मां कुरान हथ में खणी करे चवां थो असां देवबंदियुनि जो अक़ीदो आहे त जेको मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख आहे उहो लानती आहे जहन्नमी आहे काफ़िर आहे। असांजो ईमान आहे जेका मुझे साईं जे जुती मुबारक के 10 मिट्टी जी लॻल आहे न इन जो शान भी अर्श खां मथे। अहिड़े नमूने सां जेको मुझे सोहणे अलीअ के न मञे सोहणे हसन ऐं हुसैन के न मञे इहो भी लानती आहे जहन्नमी। असांजो ईमान आहे पोइ मूंखे चवण ॾे न त जेको सोहणे अबू बकर के न मञे सोहणे उमर के न मञे सोहणे उस्मान के न मञे उहो भी लानती ऐं जहन्नमी। छो त नबी साईं सां गॾु सुधा पिया जन्नत में असां सभिनी खे मञींदा। उलमाए देवबंद जो तर्जुमान आया जमियत उलमा इस्लाम ज़िले लाड़काने जो सीनियर नाइब अमीर आया और जेके वाइज पिया कनि मुबल्लिग आलम सगोरा जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध जे मजलिस आमिला ऐं अल्लामा राशिद महमूद जन मूं ते एतमाद कंदे सभिनी मुबल्लिगनि जे सूबे सिंध जो मूंखे सदर भी कयो जिम्मेदारी सां पियो ॻाल्हायां। असां सभिनी खे मञींदा अली असांजो इमाम हसन असांजो इमाम हुसैन असांजो इमाम इमाम ज़ैनुल आबिदीन असांजो इमाम इमाम बाकर असांजो इमाम इमाम जाफर सादिक असांजो इमाम इमाम मूसा काज़िम असांजो इमाम इमाम अली रज़ा असांजो इमाम इमाम अली तकी असांजो इमाम इमाम अली नकी असांजो इमाम इमाम हसन अस्करी असांजो इमाम कहीं 4 खया कहीं 5 खया कहीं 12 खया कहीं 14 अल्लाह अल्लाह इन देवबंद जमियत उलमा इस्लाम वारन चैन सा पंजन सा 12 सा 14 सा पीरन फकीरन इमामन सा सहाबा सा खुदा जी ज़ात जो कसम असां जी मोहब्बत असां जोरन सा प्यार असां मनीदा सब के पीरन के फकीरन के बुजुर्गन के वलियन के इमामन के मनीदा सब के आयूं पर इन कुरान दस्यो आ त दुख ऐं सुख में गुरदाई कर रब कायू यार सुभान अल्लाह हो रहा चो मुझी तबीयत सही ना हाने मांगे ताज़ो ताज़ो दिल जो अटैक पे हो बिल्कुल डॉक्टर ने चलियो तो वाइस न कर जमात नथी चली माने वाइस घट के वध वध बकंदो हूं 5-6 रोज 4-5 हाँ बस एक डी जो बो रात जो पढ़ाया तो मदरसे पाने में बस पुरानो कम तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां साथ ॾींदव त मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि जेके सफ़ा थधि तव्हांखे हणी करे छॾियो आहे जो कुकड़ ते जॾहिं थधि पवंदी आहे पोइ बि बांग ॾींदो आहे
हाँ वाह साईं सैयद मुजाहिद अली शाह मुजाहिदा जड़ो नालो तो सेड़ो आए तो सुभान अल्लाह मां के जैसे अल पे जो शान बुधायो इमामन सगोरन जो शान बुधायो मां जो सही मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी शान बुधाईंदुस अली साईं जो भी शान बुधाईंदुम सहाबा जो भी अहल बैतन जो इमामन जो पीरन फकीरन हाँ सुभान अल्लाह महसूस दिया मां पंहिंजे वाइज़ में चवंदो हाँ खबर अथव न पंहिंजे वाइज़ में चवंदो हाँ जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूं सां गॾु मदीने हलंदो जेको होरियां चवंदो पंध वींदो पंध में भी राज़ी थी अल्लाह सभिनी के मक्के मदीने जी ज़ियारत नसीब करे अचो तमा उन सोने अली जी गाल खुली आ केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली निमाजी अली गाजी अली रोजे वारो अली यार मां त पंहिंजे वाइज़ में ये चवंदो आहियां जंहिं वटि कुरान आ उन वटि अली जंहिं वटि निमाज़ आ उन वटि अली जंहिं वटि ॾाढ़ी आ उन वटि अली जंहिं वटि पटको उन वटि अली जंहिं वटि मस्जिद आ उन वटि अली जंहिं वटि जिहाद आ उन वटि अली जंहिं वटि शहादत आ उन वटि अली जंहिं वटि मुंहिंजे को आहे सो सखावत आ उन वटि अली ख़ुदा जी ज़ात जो कसम अली असांजो इमाम आ असां अलीअ जा ग़ुलाम आहियूं सभु देवबंदी ॾाढा त चओ सुभान अल्लाह अर्ज़ पियो कयां केड़ो अली मदीने जे मीर जो भाव अली अबा मुने ॾिसो अबा मुने ॾिसो अबा जागो था अबा जागो था अबा जागो था निंड त न आहे अबा जागो था निंड जो टाइम त न आहे जेको निंड पियो हथ खणे ॾाढा पक्का हो समझो तो पक्का मुजाहिद पक्का हो सही मुजाहिद शाह जे जलसे ते आयो सब मुजाहिद आया हो चवनो सुभान अल्लाह केड़ो अली नंढड़ो हो जेके पालियो भी मदीने जे मीर पढ़ाइस भी मदीने जे मीर त पढ़ाइस भी मदीने जे मीर जेके नबी साईं जे ज़ेर शफ़क़त रहियो जेके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाले पढ़ाए वड्डो थियो साईं फरमायो हिकड़े दफे आए न अली मुझो अली किथे आ साहबी तो चे या रसूल अल्लाह हाने हाने दिसी आयुम अली मस्जिद में हो पान फरमायो अठी अचोस वठी आया अली जी मुझा साईं छा पियो करे चई साईं मां मस्जिद में हजरत अली साईं मस्जिद के बुहारी भी पान दींदो हो 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारींदो हो सजदे दे अंदर कुरान भी आ गवाही ॾिनी फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद अल्लाह फरमाए तो मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीना माऊन सां गॾु ओ मुफस्सिर लिखंदा त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾे इशारो अबू बकर सिद्दीक़ मदीने जे मीर सां गॾु मक्के में गॾु मदीने में गॾु ओहद में गॾु बदर में गॾु तबूक में गॾु मक्के में गॾु गार में गॾु पर जो अॼु मिठे मोहम्मद करीम सां मज़ार में भी गॾु सुतो पियो ठही अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरन ते सख्त उमर
रोहमाउ बैनहुम, एक ॿिए सां प्यार करण वारो। हज़रत उस्मान ने इशारो तराहुम रुक्कअन सुजदा, मुझे सोने अली ने इशारो। रब तो फरमाए मुझा दिल पर अली के गोली दे, अली रोड ते नजर नहीं दो, अली बाजार में नजर नहीं दो, अली घर में नजर नहीं दो। ओ मुझा मौला मुझो अली किथे नजर ही दो। फरमाई तराहुम रुक्कअन सुजदा, अली के गोली दे, अली अल्लाह जे घर में रब करीम जे अॻियां या रुकूअ में हूंदो या रब जे सजदे में हूंदो। साईं कारी गुल हसन साहब हेॾे अच, अचो स्थिति साम्हूं मज़ो ईंदो अथव। चओ सुभान अल्लाह। बुट ही वेठो आहे, चओ सुभान अल्लाह। अली अली छा पियो करी? अब थोरो बेस त ॾेस। अली छा पियो करे? चई साईं मां मस्जिद में हुउमि। अली खां कंहिं पुछो अली तोखे मस्जिद में मज़ो ईंदो या घर में? अली तो चवे मां मस्जिद में हुजा मांखे वधीक। अली तोखे मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में? हज़रत अली जो फरमाए मां जन्नत में वेहा, इन खां वधीक मांखे हीअ ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में वेहा। छो? चई जन्नत में वेंदुमि अलीअ जो नफ्स ख़ुशि थींदो, मस्जिद में वेंदुमि अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो। अली मस्जिद के बुहारी पान ॾींदो हो। अली मस्जिद के बुहारी नी जे मदीने जे मीर फरमाए मस्जिद जन्नत आ, जे मस्जिद के बुहारी ॾिनी जन्नत के ॾिनी। अॼुकल्ह वारा आरी हैदरी मस्जिद में न ईंदे बिस्मिल्लाह ये बाहुमती बिस्मिल्लाह माई मस्जिद खैर कजाए, बाकी अंदर नहीं दोस्त अंदर अचण को न कजंग भगल अच अच न। अली मस्जिद में, हसन मस्जिद में, हुसैन मस्जिद में, इमाम हुसैन आबिदीन मस्जिद में, इमाम बाकर मस्जिद में, इमाम जाफर सादिक मस्जिद में, मूसा काजिम मस्जिद में, अली रजा मस्जिद में, अली नकी मस्जिद में, अली तकी मस्जिद में, हसन अस्करी मस्जिद में। अली जा अरणा पुट कुरान जा हाफिज आलिम दाढ़ी ऐं पटके वारा निमाज़ी। यहाँ हिकिड़ो भी साबित कयो त दाढ़ी वारो न हो। असां अलीअ जे अरणनि पुटनि जा न करूं। असांखे इहा बि ख़बर आहे त करबला में जेके नबी सही सां जेके मुंहिंजे सोणे हुसैन सां गॾु हा, असांखे उन्हनि जा नाला बि ईंदा। मोहबत आहे असांखे उन्हनि सां। अलीअ जे बचड़नि जा नाला ईंदा। एकवीह अलीअ खे पुट हा, अरिड़हं अलीअ जूं न्याणियूं। चओ न सुभान अल्लाह। नालो तसली पुट्रा भी तालिब जो। सैन फरमायो मां पंहिंजी न्याणी फातिमा तोखे निकाह करे ॾियां थो। हे अबू बकर उमर तुझे निकाह जा शाहिद अथई। फरीद मलक जे गोठ वारो अचो त मां तव्हांखे अॼु अली ऐं अलीअ जे बचड़नि जो शान ॿुधायां। चवंदा ने अलीअ खे न मञीदान। मां त पंहिंजे वाइज़ में चवंदो आहियां जेको मौला अलीअ खे न मञे तंहिंजे लख लानत। तव्हां न विझंदोसि जेको अलीअ खे न मञे अलीअ जे दुश्मन ते नथा ॻाल्हायो। अलीअ जे दुश्मन ते लानत। जेको अलीअ खे न मञे वो लानती आहे, जहन्नमी आहे, काफ़िर आहे। असां अलीअ खे मञींदा आहियूं। दोस्तो साईं फरमायो अबू बकर उमर तुंहिंजे निकाह जा शाहिद अथई। ॿुधो ॿुधो हिकिड़ी त ॻाल्हि नोट मां तव्हां खां पुछां थो, तव्हां जो निकाह करायो पोइ हिकिड़ो माण्हू तव्हांजे निकाह जो शाहिद जो आणे न तूं हुन सां ठहियल न हुजे त उहो शाहिद क़बूल कंदे? ॻाल्हाए न। तव्हां चवंदो मौलवी साहब खे सही निकाह पढ़ो पर मुंहिंजा दुश्मननि खे उथारे पोइ मां निकाह पढ़ाईंदुसि। ईअं आहे या न? ॿुधो फरीद मलक जे गोठ वारो अलीअ जे निकाह जा गवाह अबू बकर ऐं सोणो उमर।
अम्मा फातिमा जो ॾाजो मदीने जी बाज़ार मां सोनो अबू बकर वठी आयो हो। चओ न सुभान अल्लाह। खुदा जी ज़ा जो कसम अली जो निकाह सय्यदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मदीने जे मीर करायो। अबू बकर उमर तो जिन उन जे निकाह जा कव अल्लाह अल्लाह। अली जी शादी थी वई, साल न गुजरियो, साल का बाद में साल गुजरियो। हजरत अली जे घर में बचड़ो जाओ। मदीने जो मीर इमामुल अंबिया अल्लाह अल्लाह साईं अली जे घर में आया। अली जी मुझा साईं अली मुबारक थई, पुटड़ो जाओ थई, सोना ताके भी मुबारक, मुझा बच्चा भी त तुझा बच्चान। पान फरमायो अली नालो छा रखियो थसी? आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन नंढे ताता से ताते शहजादे जावल के उन वात में पांजी लोहा मुबारक कढी हुई थी ऐं खार का चबाड़े करे तारूं ते रखियो। हजरत अली खां पुछो अली नालो छा रखियो थसी? हजरत अली तो चे साईं तवा के खबर मां के दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, अल ख़िदमतु लिज़्ज़ईफ़ वस्सौमु लिस्सईफ़ वज़्ज़र्बु बिस्सईफ़। हिक ॻाल्हि इहा वणंदी आहे अलीअ जे दर ते महिमान अचे अली उन जी ख़िदमत करे। ॿी ॻाल्हि इहा वणंदी आहे साईं गर्मी जा ॾियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे। टे नंबर में सोना हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदो वरते। ओया सुभान अल्लाह चवनी न मदीने कीअं वेंदो? सुभान अल्लाह चवंदो त वेंदो न, तव्हां बि चवंदो त वेंदो न, मोहब्बत सां चवंदो, रड़ियूं ॾाढिया कंदो त रब क़बूल कंदो न। साईं जन फरमायो न, चेसि हिन जो नालो मां रखियो आहे हरम। हरम माना जंग जो मैदान। साईं फरमाए न, साईं तव्हां रखोसि। पाण फरमायूं हा मां मोहम्मद जो नालो चूंडियो आहे। साईं कहिड़ो? पाण फरमाए हिन जो नालो मां रखां थो हसन। हसन मुजतबा। साईं लोहा मुबारक अली वात में विधी 7 ॾींहं ते मथो भी कूड़ायो, तोहर भी थियो, नालो भी थियो, अकीको भी नबी साईं बकर कोठा हा इमाम हसन जे ॼमण जे। तव्हां वरी छा कंदा हो? छठी छा कंदा ॻाल्हायो न ऐं छोरे जा वार काथे कूड़ाईंदा हो। हिकिड़ो माण्हू मूंखे चए साईं मौलवी साहब छोकिरे जी झंड दोपासी पीर ते लाहे अचां। दोपासी पीर ते झंड, झंड सम्झो था न? मां फरीद मलक मलकन को तो पुछां, मां मलकन को तो पुछां, तव्हां पंहिंजे सरदार जे बंगले ते छोरे जा मथा कूड़ींदा वञो। हले वत डंडा हेलड़े मुंहिंजो बंगलो तव्हांजे मथनि जे कूड़ जा। अल्लाह जे वलियनि जे दरगाह ते चोरनि जी झंड न लाइ। अल्लाह जे वलीअ जी दरगाह इज़त वारी आहे। खुदा जी ज़ा जो कसम मदीने जे मीर इमामुल अंबिया नालो हसन रखियो। वरी साल खां बाद ॿियो ॼाओसि। साईं जन आया वरी लवात मुबारक में पंहिंजी लोहा मुबारक विधऊं। साईं जन खारक चबाड़े करे उन जे मथे ते रखी पाण फरमायूं नालो चई साईं हरब। साईं फरमाए न यार मां किन जो नालो चूंडे करे हुसैन थो रखां। हसन ऐं हुसैन अयां टियों भी ॼाओ हो जंहिंजो नालो मोहसिन। मोहसिन नंढे हूंदे फौत थी वियो। तव्हां आदम अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी करे जनाबे ईसा नबी ताईं अवां तारीख़ में ॻोल्हियो, किताबनि में ॻोल्हियो, तव्हां खे कंहिं बि नबीअ जे पुट ऐं पोटे जो नालो हसन हुसैन नज़र न ईंदा। इहे नाला फेक लॻा पिया रब लिकाए छॾिया। अल्लाह अल्लाह। ओ फरीद मलक जे ॻोठ जा गैरतमंद मुसलमान जॾहिं मिठे मोहम्मद करीम खे नवाज़ा जा अलीअ खे बचड़ा जावा रब इशारो कयो त हाणे नाला खोले हसन हुसैन रखेनि। चई न सुभान अल्लाह। अली शान वारो, अली मान वारो, कुरान जो हाफिज अली को नबी से फरमायो अली कुरान सां कुरान अली सां।
हाँ अली अली कुरान सा कुरान अली अली का कुरान परे नवी दो अली कुरान का परे नवी दो इमाम हसन साईं तो फरमाए मां ॾिसंदो बाबा साईं के इशा जी नमाज पढ़ी बाबा मुसल्ले ते भी करे नफल में कुरान पढ़ंदो हो ये पढ़ंदे पढ़ंदे मां के निंड अची वई अया जो वरी अखियूं खोलियां त अबो रुकू में बीठो वरी जो निंड अची वञे वरी जो ॾिसां अबो सजदे में आ वरी जो ॾिसां त अबो क़याम में बियो कुरान पढ़े मां कुरान ॿुधां पियो पहिरीं रकात में 15 सिपर वरी ॿी रकात में 15 ॿिया सिपर हिक रक ॿिनि रकातुनि में मुंहिंजो सोणो कुरान पढ़ंदो हो रात जो अम्मा फातिमा ज़हरा भी रात जो कुरान पढ़ंदी ही मुसल्ले ते भी करे बिन रकातुन में कुरान जो खत्म करदी ही वरी सुबह जी नमाज पढ़ी करे मुसल्ले ते वेंदी ही एक हथ चंड एक हथ सां चंड पींदी ही बे हथ सां हसन हुसैन जे पीके के लोली दींदी ही एडो ज़बान ते अल्लाह जो कुरान जारी अल्लाह अल्लाह एडा नुपीस जी पूरो थी दो हो जन्नत जे जवान जा सरदार इमाम हसन हुसैन निंड पूरी करे उठंदा हा अम्मा फातिमा ज़हरा जे ज़बान ते 87 12 कुरान जा पूरा थींदा हा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान हैदर करर शान अम्मा फातिमा ज़हरा शान हसनैन शान अहले बैत नारे तकबीर जंजो बाबो अली हुजे जंजो नानो नबी हुजे जंजी अमर फातिमा ज़हरा हुजे वो बच्चा हसन हुसैन थींदा त बियो केर थींदा असां जी अमलियूं सुबह सां उथी करे मां समझां तो त घट में घट 83 बार त पढ़ंदियूं ॻाल्हाई न था जे न पढ़ंदियूं आहिनि भला यासीन न पढ़ंदी हूंदी न सुबह सां उथी 87 पारा गारनि जा कुकड़ के गार कुत्ते के गार ही अमर जी गोद बच्चे जे लाइ पहिरियों मदरसो इहो थो अम्मा जी गोद पहिरियों मदरसो इहो साईं फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला ना बचन जी तरबियत कई नंढड़े हूंदे नबीअ जे गोद में बाबो भी अली नानो नबी अमर फातिमा पर पहिरियों मदरसो अम्मा जी गोद ज़बान सां कुरान याद कंदा एडी तरबियत एक दफे इमाम हसन हुसैन मस्जिद में आया हिकड़ो कुरानो पे वुजू करे ॾिठो यार वुजू त ईअं कयई खबर ही न पई वुजू थियो वरी जो नमाज शुरू कयई त नमाज खाटियारा पठाण जी पढ़ंदा ॾिठी तो उन जी नमाज खाटियारा पठाण जी ना न मस्जिद में ता पहिरीं रकात में हो 10 पढ़ी वेंदी पढ़ी वही हाँ करो नमाज भी को मसलो हाँ ये पढ़ियो हसन चयो हुसैन के अदा इन नमाज जो त कबाड़ो करे छॾियो छा चऊंसि हुसैन चयो अदा जे चवंदासीं त चाचो अछी ॾाढ़ी वारो आ ॾुख कंदो अच त मसलो था पुछूंसि आया चाचा चाचा न चाचा असी बई पाण में भाई रहूं हेदो चवे तू सही वुजू न तो कर मां तो चवास तू न तो कर तुझी अछड़ी ॾाढ़ी थी वई आ नमाज पढ़ंदे वुजू कंदे असां बई पाण में वुजू करे नमाज पढ़ूं वो असां जो वुजू भी ॾिस नमाज भी ॾिस फैसलो कर त असां ॿिन्ही भाइरनि मां केर तो सही वुजू करे ऐं नमाज पढ़े ठीक है ये वुजू कयूं जीअं नाने मोहम्मद के वुजू कंदे ॾिठो ये वुजू कयूं जीअं बाबे अली के ॾिसंदा ये पिया वुजू कर जीअं अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा वुजू कंदी 3 दफा गुरलियूं 3 दफा नक के पानी 3 दफा मुंह धोतो 3 दफा बाहूं
मथे जी मसा कयूं परियों सजो पैर पो खबो दिसे पियो कुराड़ो यार हिन दवजाए छॾियो वाह जे सम्झाइण जो अंदाज़ा अलीअ जे बचड़न जो निमाज़ भी इएं पढ़ियूं जीअं मुंहिंजे सुहिणो अली पढ़ंदो तो वारी निमाज़ न मूं वारी न अली साईं जंग जे मैदान में बीठा तीर लगो आ जिस्म में कढन था त तकलीफ़ दी थी मशवरो थियो जॾहिं सोनो अली निमाज़ पढ़े त पोइ कढंदासीं सोने अली जॾहिं निमाज़ शुरू कई हज़रत अली से फरमाए जॾहिं निमाज़ में अल्लाहु अकबर चवंदो आ ॼणो कुकड़ खे सीर अची वई अली जो ताल्लुक दुनिया खां टुटी करे रब सां क़ाइम थी वेंदो ये कॾहिं छिक ॾेई ख़बर ई न पई जॾहिं सलाम फेरियूं पाण फरमाए कीअं आयो तीर कढंदो जैसे तीर निकरी वियो मुझे सोहने अली फरमाए मांखे त ख़बर ही न पई ये अली जी नमाज है तो वारी नमाज अरे मोबाइल जी घंटी बंद नथो करे निभागा असांजी नमाज विञाए छॾे हां असांजी नमाज विञाए छॾे अल्लाह जो वली हो नमाज पे वो घर में पढ़े घर के बाहर लगी बाहर जो लगे मानू भजंदा आया अधो करे सड़ियो के कुंड में नमाज पढ़े जल्दी में बाहर वेसायो बुजुर्ग सलाम फेरो चे बा खैर ता है एतरा आया हो चे वाह साईं वाह खैर का थिया चे छा थियो चे तोवारे घर के बाग लगी आ साजी विसाई आ तो के पतो न पे हज़रत ने बुजुर्ग फरमायो यार मांखे दुनिया जी बाह याद कानो रहंदी आखिरत जी बाह सुजे पई आखिरत वारी बाह दुनिया जी बाह विसारे छॾी मुंहिंजो त दुनिया सां ताल्लुक ही न हो मां त रब सां मशगूल हुयुसि इबादत में अली जी नमाज इएं हुई शाहजादन नमाज पढ़ी कुरानो पियो चवे कुर्बान वञा तांजे तबियत यार तांजी अहिड़ी नमाज छो न हूंदी जंहिंजो बाबो अली जंहिंजो नानो नबी चवे तो यार तव्हां ॿिन्ही जो वुज़ू भी सही आहे नमाज भी सही आहे मुंहिंजो वुज़ू भी सही न आहे नमाज भी मुंहिंजी सही न आहे अॼु वाइदो थो कयां अॻिते मां वुज़ू ईअं कंदुमि जीअं हसन हुसैन कयो आहे नमाज भी ईअं पढ़ंदुमि जीअं हसन हुसैन नमाज पढ़ी आहे अजो कल जो तो वरी वुज़ू हेठों तो शुरू थियो जागो था ना हेठों अरे भाई वो छा तो करे जैसे वण के पानी भी पाण में ईंदो आहे मिसाल ये दी दान अरे कुरान में आता है कुंतुम मिल सलात फगसिलू वजूहकुम व अयदीकुम इलल मराफिक वमसहू बिरूसिकुम व अर्जुलकुम इलल काबैन चार वुज़ू जा फर्ज कुरान में लिखया पिया कुरान अली जे बचड़न जी तरबियत मदीने जे मीर कई अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा एक दफे संजन घर में ईंदो अल्लाह अल्लाह मुझो दिल पर नबी फरमाइंदा हो मुझी अमर जी मुझा बब मां के पंजा बच्चा दे तमा मोहम्मद चुमियो भी ध्यान भाकुर भी पायन हुजूर के डाडा प्यारो फरीद मलक जे गोठ वारो संजन मस्जिद में खणी ईंदो एक दफे मस्जिद में खणी आया पान फरमायो तवा बई भी हो मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ी वठा नमाज में खलेवा शहजादा इमाम हसन इमाम हुसैन इमाम हसन के ड्रोड़ायो भजदे भजदे भी लिखण जी जाय न थायस एना मुझे मिठड़े मोहम्मद करीम जने सजदो कयो त इमाम हसन भजदो नबी से जे सीने जे था लिखी वेही रहे सजदे में ए बजी तो लिखी वेही रहे ता तो हुसैन गोली दो सोने हुसैन छा कयो चई ठीक आ दिसा किए तो निकरे हो नबी से जे पुठिए ते चढ़ी वेही रहे चो न सुभान अल्लाह वो नबी से जे सीने जे तो लिखो पियो आ हुसैन मथा वेठो आ ये दिसे तो मथो वेठो आ दो अया न तो ले नानो मोहम्मद नमाज में साईं उठन था मता उठा मुझो हुसैन किरी पे धक्को लगेस सुबहान रब्बी अल्लाह सुबहान रब्बी अल्लाह सुबहान रब्बी अल्लाह 3 दफा
7 दफा 9 दफा 11 दफा 21 दफा 31 दफा 41 दफा 51 दफा 61 दफा न लतो जरे 71 नबी से पूरी कई पो हुसैन लतो हे तो नबी के शहजादा प्यारा साहब को या रसूल अल्लाह अहब्बु अय्यु अहल बैतिक ए मुझा साईं ता के पांजे अहल बैत मां केर डाडो प्यारो मदीने जे मीर फरमाए क़ाल li अली व फातिमा अल हसन वल हुसैन अना हरबुल लिमन हारबहुम व सल्मुल लिमन सालमहुम। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो फरीद मलक वारो मां मिठे मोहम्मद करीम जो फरमान पढ़ियो तमाम। साईं फरमाए मां के अली भी प्यारो, मां के फातिमा भी प्यारी, मां के हसन भी प्यारो, मां के हुसैन भी प्यारो। अना हरबुल लिमन हारबहुम जेको नसा जंग कंदो मां मोहम्मद नसा जंग कंदुम व सल्मुल लिमन सालमहुम जेको नसा सुलह कंदो मां मोहम्मद नसा सुलह कंदुस। हदीस में लिखियो पियो आ नबी से फरमाए जेको हसन हुसैन सां प्यार कंदो मां मोहम्मद सां प्यार कंदो। सैन फरमाए जेको हसन हुसैन सां जंग कंदो मां मोहम्मद उन सां जंग कंदुम। नबी से फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो मां हुसैन जो। चई न सुभान अल्लाह। केला प्यारा तरबियत भी एडी असा छोरा नबी से फरमाए ताजी औलाद जमे जमण सा नालो भलो रखो। नालो असा केड़ा रखंदा जे मुल्लन वारा नाला न था वणन वो जेके कुराली सुराली हूंदियूं अमल मुल्लन जे चवण ते असुल न हलजा एड़ा नाला दुखिया। अगे मौली अब्दुल जब्बार वाइजो करे वियो न चई हा नानी चई वियो न त छोरे जो नालो अब्दुल्ला रखो चई हा पो मरी वई न बाकी एड़ा दुखिया नाला पो जे मां केड़ो रखांसि चई एड़ो थी दसाए अमड़े छोरो मरे ही न। अम्मा नानी केड़ो जी अम्मा नालो रखांसी ट्रू। अल्लाह के भी कोड़ो इज़राइल के भी कोड़ो असा के भी कोड़ो छोरो मरदो ही न। असा जो माइट हो नालो ट्रू हो इज़राइल खणी विस मिर्च मुआन न जंजो नालो मिर्च हुए बच्चा केड़ो बच्चो मामो अकु बच्चो ये छा तरीको। पाक नबी इमामुल अंबिया फरमायो औलाद जमे नाला भला रखो अफजलुल अस्माए अब्दुल्ला व अब्दुल रहमान भला नाला तव अब्दुल्ला अब्दुल रहमान अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार अब्दुल रज़ाक। पान फरमाए नबी जा भी नाला रखो मां मोहम्मद करीम जा भी समूरा नाला रखो। फरीद मलक वारो नबी से जो फरमान बियो पढ़ हुजूर फरमायो मुझो जाती नालो मोहम्मद यो भी पांजे बचन दे रखो। पान फरमाए जे शख्स पांजे बच्चे ते मोहम्मद नालो रखो रोज मलाइक उन घर में अची करे उन बार जी ज़ियारत कन जंजो नालो मोहम्मद अबे अम्मा जा रब गुनाह माफ तो करे क़यामत जो ॾियारो थींदो रब सॾु कंदो या मोहम्मद अरबे माण्हू थी बीहंदा रब फरमाईंदो ना ना मां तव्हां खे न आहियां मां पंहिंजे हबीब मिठड़े महबूब मोहम्मद के आया। नालो मोहम्मद रखियो तुझे महबूब जी मोहब्बत में हदीस में अचे तो रब ऐलान कंदो शिरक ना दो तव न जंहिंजो नालो मोहम्मद आहे न मुझे मिठे मोहम्मद जे नाले जे सदके जन्नत में हलिया वञ। नाला भला रख नबी सही पाण अली जे बचड़न जा नाला रखिया हसन हुसैन हसनो हा हा जबर हा सीन जबर सा नून पेशो साथियो हसन हा को जबर कढो सीन को भी जबर कढो तुनी दे पेश दियो हा पेशो हो सीन पेशो सो नून पेशो साथियो डाडा चो छोरा स्कूल बाहरों पढ़ंदा हो डाडा चो होसोनो चा होसोनो होसोनो आई हुसैन हुसैन हो पेश कड़ी जेर हा जबर हा
सीने के जेर दे सी या के जज़म दे सी नून पेशो नो हसीन हसन में हुसन हो हुसैन सजो हसीन हो चौना सुबहान अल्लाह अशबह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साहब फरमाइंदा जने साईं दुनिया में बुरको मटायो इमाम हसन हुसैन के ही गड बिहारी दासे मिठे मोहम्मद जी सूरत ठही पौंदी ही न बिनी शहजादन के दिसी मिठे मोहम्मद जो सिक्कू लाइंदा हदीस तो पढ़ा नाला नबी से पान रखा भला गारण जेड़ो थे ता अल्लाह जो नालो से कारे से चा चा अल्लाह जो नालो ना ये से कर चला ये नो साफो तो धोई दे अरे कूड़ो धो तो नहीं ना ना बाबाल धो चला रे भंगड़ी दवठिया चला भंगड़ी वठिया कूड़ो घुमाए से पानी विजे छाने दे ना वटो पर वाह जी छोरे जी तरबियत भी हले सही औलाद जी कुरान मुझे मथे ते आ फरीद मलक वारो असा ताजा सजण खैर खुआऊं दुश्मन नायूं मजाक न समझो औलाद दुश्मन न थो औलाद के कुरान पढ़ायो कुरान पढ़ायो कुरान पढ़ायो बच्चन जा नाला भला रखो गारण जड़ो थंद अल्लाह जो नालो सेखारियो कलमो सेखारियो कुरान पढ़ायो असा जा सेखारी ना बाय बाय चाचू आई थी चाचू ने अंकल छोरो गालाए न तो हाने अंकल अंकल ना समझो था अंकल अंकल माना चाय वाले छोरा यो स्कूल के अंदर पढ़ंदो अंकल अंकल माना चाचो अंकल की टांटा दजर टांटा है ना टांटा बाय बाय ये सलाम है ना सलाम ही पढ़ दी हर कहीं पांजा सलाम हटाया जेको जैन जमात जो ने जो सलाम हो है ना असा जो सलाम अस्सलाम वालेकुम इन अंग्रेज जो सलाम थई टाटा बाबा टाटा बाबा बाय बाय तो के भी बाह लगे तो मुखे भी भाई सड़ो हे सलाम एक बार जांदे हक मौजूद चे बाबा सदा मौजूद हे भी सलाम है मां लाड़कान में डोंगो हमरा आयो मुखे भी दिसी चे आहे खालिद महमूद पार्टी जो मुखे मथा भी चई अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह मा तो तौबा 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 अस्तगफिरुल्लाह मा रसूल है अरे सलाम आचा अस्सलातु वस्सलाम या रसूल नबी साईं मतो पढ़बो अकुल्ला तू चो ना सलाम अलैकुम जेता सलात के न मनीदा न छो न मनीदा सलात सजो दी पढ़ंदा न मनीदा अकुल्ला जेता भी न पढ़ंदा न माता का पुछा तो ताजे गोठ में को मानू मरंदो आ त जनाजो पढ़ंदा हो न पो पर नियत के नमाज जनाजा फर्ज किफाया साउंड चेम तकबीरुन जे सना वास्ते दुआ वास्ते सना वास्ते अल्लाह जे दुरूद वास्ते मिठे मोहम्मद जे भी पढ़ंदा न दुरूद चीज़ें हो न पढ़ंदा हो न हो उर्दू वारो मजो पंजाब वारो सा न पढ़ंदा हो सो मदीने वारो पढ़ंदा हो के सलात न पढ़ंदा अकुल्ला मानू के केर समझाए 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 कोराला थी जासे हाने वरी मां मेहंदी कई या मन नौ जवान समझो भला कुरान जी गाल था मैं जवान जी मानो अकुल से को न पढ़ंदा सलात सलात न पढ़ंदा से वो जन्नत में वेंदा अली के न मनीदा से वो जन्नत में वेंदा अकुल्ला काडे हलिया वियो बारन जी तरबियत कयो गारण जेड़ो थे त अल्लाह जो नालो सेखारियो से हे बे छोरे के बिगाड़े ओ मामा तो अची यार पुछो त दे से घरोने पुछो वरी चिली चलो लिपा को थी पिया हथ सा मुंह कर दो करे मामो तो चई पुछो दे इज्जत छोरन के पुछा पे जगारे चवना अरे मामा पुछो त दे हे वरी छोकरो घरोने नींद से अरे हे मामा मामा नाराज न थी जाए छोरो ने पागो दी तरबियत सेखारियो जिया अली पांजे बचड़न जी तरबियत कई जो सुभान अल्लाह
खुदा जी ज़ात जो कसमात अली जे बचन जी तरबियत बुधाया साईं घर में आया अम्मड़ी जी मुझा बाबा अमन मुझा बच्चा कारे यार बाबा लाए कारे निकरी विया मां पान परेशान साईं फरमाया अम्मा घबरन मां मोहम्मद गोले पियो अचन साईं गोली दे मदीने का बाहर निकरी आ बाग जे अंदर एकड़ो बकरा रोहो बकरियों पियो चारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नौजवान मुझा बचड़ा दिठई चई सही हा हे अली जा बचड़ा तवा जा नवस मचन जे टई मथे निकरी आया माके चऊं चाचा पानी थई असा बाहर निकरी आया मां चो मानो सजद ओ अली जा बचड़ो ओ फातिमा जे जिगर जा टुकड़ो यार मुझो पानी खपी वियो बाकी चो त बकरिन जा खीर दुही प्यारिया मुका पुछण लगा चाचा बकरू तू जोन मां चो मान यार ना ना मां पान नौकर हां चारिये ते चारी दो आया बकरिन जा मालिक बिया साईं चप सुका बिया हने मचन जो टाइम हो निड़ी भी सुकल हने माके चो लगा चाचा जने बकरियों तू जुना है त परन बकरिन जो सा बिना इजाजत खीर को न पियंदा सो चो सुभान अल्लाह मां समझा तो जो कि मुसलमान के न रोड ते बटू मिली वने जमे 10,000 हुजन ये सब ने चंदो वारा यार वारो क्यों ये बटू लदो ये चोंदो गला न असो हाल इहो असो हाल इहो हे अली जे पुत्र जी पियो गाल क्या हे जन्नत जे जवानन जे सरदारन जी पियो गाल कया हे फातिमा जी तरबियत पियो बुधाया असा जी तरबियत अमली जो एड़ी वन बिस्मिल्लाह तके मायू बोबो हम बचन के खीर प्यारी जो तन्यू बचन जो आबा पुत्र बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हां ना ये चौंदियूं वरी लोली नींदियूं ला इलाहा इल्लल्लाह नींदियूं न नींदियूं या लोली असां जी अमन वेचारी अल्लाह जन्नत में जायूं देस शदफा कलमो पढ़ंदे दुनिया छड़े वई कलमो वारन के सिखारियो वने मन वारो जे त कलमो पढ़ोस मतो ये न चोस असां जे छा थींदो असां वरी मतो भी चवंदा मामा मां के सुञाणे तो अरे ओ सकरात में तो के सुञाणे मामा कलमो त पढ़ो ना सैन फरमाए मता भी चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मन न मन होश अची वने से हो भी पड़ी पे त बेड़ा ही पार थी वजन से अमला सानी वेचारी लोली नींदी हिय चौंदी हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तेरे मानी इब्राहिम दी चौंदी बिस्मिल्लाह खुदा जी ज़ात जो कसम ये सजी आके पू खाई पूरो कंदी ही तभी भाजी बची पौंदी हाने बिस्मिल्लाह वही हां बिस्मिल्लाह आए ओ फिलहाल जी मां भाजी तले चे मुआ वटो भरे नो मां कादे के अमान ने बागे बिस्मिल्लाह न पड़ी बिस्मिल्लाह अगे वरानू बिस्मिल्लाह बारन के खीर हाने चोदी मुआ पी न केड़ी टाकी लगी थई सिल पैस ने भागो हाने नंडड़ो बारड़ो हाने टाकी लगे से सिल पैस बीमार ने भागो यो बार सुधरंदो अमरन पांजे बच्चन जी तरबियत छड़े दी जिक्र वयो बिस्मिल्लाह की वई मतलो गाड़वा घर में रहमत काडो थे बरकत काडो थे अच त मां अली जी रानी जी बियो अर्ज कया तारीफ कया यार तवज्जो कजाए अम्मा फातिमा तो ज़हरा फातिमा जी माना तो बाहिका आजाद फातिमा माना बाहिका वो भी नमाज पई पढ़े नफल पई पढ़े कुरान पई पढ़े सजी रात तहज्जुद पई पढ़े सुबह जो बच्चन के लोली भी दे 87 कुरान जा भी पढ़े रोज चो न हाँ ये अली जी रानी पर्देदार हयादार धारन कामो लिखण वारी मरण माल भी चवे थी मुझो जनादो ॾींहं जो न रात जो जनाजे जे खट जे चौधारी 4 लकड़ा
कपड़ो भी वेड़ जो मता कहीं धारे मानू जी नजर पइजी वञे मां कंहिंखे न ॾिठो न मूंखे कंहिं ॾिठो अल्लाह अल्लाह हे नबीअ जी न्याणीअ जी बि तारीफ़ कयां उन औरत जी बि तारीफ़ कयां जो हुजूर फरमायो सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा हुजूर फरमाया जन्नत जे औरतुनि जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा अथव अल्लाह अल्लाह बच्चन जी तरबियत कयई चवनि था परान बकरनि जो बिना इजाज़त खीर न पीअंदासीं अल्लाह अल्लाह साईं ये सुता पया थई निंड्र पया मतो जेको शाम भी एडी नगी इमाम हसन जो हथ इमाम हुसैन जे कंध में हुन जो हथ हुसैन साईं जे कंध में नंढड़ा बई भाइर अबे अमर जी तरबियत एडी भाइर भी पाण में पिया मोहब्बत कन एडी पाण में मोहब्बत हुयन जो निंड्र पया हा त भी भाकुर पायूं सुता पिया हा नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने हजरत अली शाने अम्मा फातिमा ज़हरा हया अम्मा फातिमा ज़हरा सखा अम्मा फातिमा ज़हरा शाने हसनैन शाने अहले बैत नारे तकबीर हाणे हिन खां पुछंदे न पुट जी शादी कराई भाणे वॾो ज़ाहिर न आहे अधु मां न ॻाल्हाईंदा खून थियल अथव अधे सां मां न ॻाल्हाईंदा अरे भाउ तोरो नंढो करे तव्हां शादी में न ॻाल्हाईंदा विड़ियल भाउ सां विड़ियल इमाम हसन हुसैन नंढड़ा हा भाकुर पाई सुता पिया हा साईं ॿिन्ही जे मथां वया ॿिन्ही खे उथारियो पर ॿिन्ही जे चप निंड में चुरनि पिया साईं फरमाए उन जे करे मुंहिंजा बचड़ा अलाए जाबोलनि था अलाए छा पाक नबी इमामुल अंबिया कन्नु खणी करे इमाम हसन जे वात ते आंदो नंढड़ो हो तरबियत एडी कन्नो ॾिनो इमाम हसन निंड में पियो पढ़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान 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 अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान अशम्स वल कमर बिहुस्बान वरी जो सुने हुसैन ने कन ॾिनो उन जे ज़बान में आवाज़ पियो अचे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन दादा त चो निंड में पिया कुरान पढ़न निंड में पिया अली जा बचड़ा कुरान पढ़न इन को पुछ दे खबर चे मुल्ला अली जो दुश्मन असा जो हिते कानूनी उबतो जेको पटको पाए जेको दाढ़ी रखे जेको नमाज पढ़े उनके चवंदा मुल्लू मुल्ला भी न मुल्लू मस्जिद में वनी नमाज पढ़े दाढ़ी रखे चंगा कम करे तहज्जुद पढ़े रोजा रखे चे मुल्लो तो ने मुल्लो और जो भंग पिए जो चरस पिए जो कारा कपड़ा पाए जो सिगरेट पिए छड़ो ये चीज़ मोमिन थे यो मोमिन नाराज न थी जो फरीद मलक वारो माता जी तरबियत तो की असांजे पासे रे जेको असांजे कोठ में भी हिकिड़ो मकान हुयो जेको प्यालो भंग जो पींदो उनखे चवंदा बाबा मवाली आहे मवाली जेको वरी गिलास पीए न वॾो चवंदा बाबा मलंग आहे मलंग जेको कूंडो सॼो पीए चवंदा बाबा नांगो आहे नांगो फ़कीर आहे नांगो है जो कूंडो पीओ मुझो सोहणो अली साईं दो फरमाए मां पंहिंजे घोड़े के काहे वञा दरिया ते पोइ चवांसि पानी पी जे मुंहिंजे घोड़े के ख़बर हुजे त इहो पानी अचे थो मथां इन भंग जा बूटा आहिनि उन मां गुज़र करे पोइ हेठि थो लॻे त मुंहिंजे मौला अलीअ फरमाए त मुंहिंजो घोड़ो बि उहो पानी न पीअंदो हाणे ॾेसी मूं हैदरियो त अल्लाह जो नालो थो अचो हैदर जे तरीक़े ते असा ताजा खैर खुआऊं अली असा जो साईं आ मां मुंड में चयुम
नबी से फरमाली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आ तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो आ असां तो बंदे जे ईमान में असां तो बंदे जे अकीदे में जो अली सा मोहब्बत ईमान जो जुज़ो थव जे अली सा मोहब्बत ना मोमिन ना चे मुला हेकलो पे मां के जे मुला तारीफ जो अली से वडी कई मचो हां चे वो नारो हणंदा हुंदा ता जे मोह ते सभा 13 वजी विंदा मचो हां सही है छो तो तू चो और वने तो कटड़ू मां जो कहीं भी मज़हब जी किताब में बरेलवी जा किताब होजन देवबंद जा होजन अहल तशरीयत जा होजन तहां उन किताबन में मुझे सोहने मुर्शिद अली साईं जो नालो तहां डी ॾेखारियो त मां राज़ी थिया डी जेकॾहिं इहो ॾींहं जो नारो डी डी करे चवंदा जे इहो इमाम हसन ॿुधे हां त बि नाराज़ थिए हां इमाम उन जा जिस्मानी पुट ॿुधनि हां इमाम हुसैन ॿुधे हां त बि नाराज़ थिए हां इमाम ज़ैनुल आबिदीन ॿुधे हां त बि ॾुख करे हां इमाम बाकर ॿुधे हां त बि ॾुख करे हां इमाम जाफ़र सादिक ॿुधे हां त बि ॾुख करे हां आओ अलीअ जा अरिड़हं पुट जे ॿुधनि हां त उहे ॾुख कनि हां कावड़ कनि हां तो मां अली जो रूहानी पुट हाँ मां अली जो रूहानी बच्चो हाँ तू डी न चो आओ तू चो हजरत अली मुर्तजा शेर खुदा असदुल्लाहिल गालिब अल्लाह जो शेर खुदा जो ज़ात जो कसम मां गुलाब जा गुल तुझे मथा छटिया मां लाड़काने जे सपना होटल मशहूर आ उतो जा लड्डू वठी तुझे वात में विझा मौला अली जो नालो वठ भंग सां न चरस सां न सिगरेट सां न वात धोई वुज़ू करे मुश्किल अंबर सां वात धोई मुझे मुर्शिद अली जो नालो वठ तब घटा अली अया मथे आ अली पाका फातिमा पाका हसन पाका हुसैन पाका पाका जा नाला पाक थी करे खड़ बाहर चरिया नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान हजरत अली शान अली अल मुर्तजा शान हैदर कर्रार शान अहले बैत नबी ने फरमाया अन नज़रु इला वजह अली इबादत अली जो चेहरो दिसणो इबादत थव हदीस तो पढ़ा अन नज़रु इला वजह अली इबादत नबी ने फरमायो अली जो चेहरो दिसणो इबादत आ असां देवबंदन वटि अली जो जिक्र करणो इबादत आ सहाबा जो जिक्र करण इबादत था इमामन जो जिक्र करण इबादत था अथा सहाबा जा गुलाम हो छो तो उन सहाबन मिठे मोहम्मद जे मथा जानियूं घोरे छॾियूं असां सहाबा जे मथा जानियूं घोरे छॾींदासीं जागो था पाक नबी इमामुल अंबिया बिनी के उतारियो जी बाबा हुसैन जी बाबा एडे काडे निकरी आयो बाबा रांद कंदे कंदे निकरी आयासी पुत्र उन लगी तव आओ बाबा साईं पान फरमायूं पानी पीअंदो बाबा हिन काके वटि पानी न आहे चवे तो परान बकरे जो बिना इजाज़त खीर प्यारिया बाबा असां न कोन पीतो से तू झलींदो अमर झलींदी बाबो अली झलींदो पुत्र पराई से बिना इजाजत इस्तेमाल न कंदा करो बाबा असा जा चपत सुकल हा नड़ी त सुकल ही असा पराए पानी खीर जे वेझो न वियासे सैन फरमायो न न अज एड़ो पानी दो प्यारा जो हौसे कोसर का भी वधिक पीण में मजो ईंदो बाबा यो पानी काथे आ साईं फरमाए हेडे अचो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजी ज़बान मुबारक कढी ऐं उनके चयो अचो मां मोहम्मद जी ज़बान के ई चुस्किलियूं ॾियो जे अम्मा जे थञ खे ॾिनियूं हवा चई दे ने सुभान अल्लाह बिनी शहजादन हुजूर जी ज़बान चूसी हदीस में अचे तो इमाम हसन हुसैन के नबी साईं ही उन जी पंहिंजा चप उन जे चपन ते रखी ऐं इमाम हुसैन ऐं इमाम हसन जी ज़बान के ईअं चूसींदा हाजी तूं खार खां चूसींदो मां हदीस जो तर्जुमो थो ॿुधायां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां पे ॾाॾे जी लाड़काने मना दी थम
साईं के चुमियूं ॾींदा हा वही भी कंदा सिंगदा बिनी के साहबा चवंदा या रसूल अल्लाह बच्चा हर कंहिंखे प्यारा साईं अलीअ जे बचन के चुमियूं त ॾियो था भाकुर दबायो था पर सिंगो छो था फरीद मलक जे ॻोठ जा ग़ैरतमंद मुसलमान साईं फरमायो पुट अवां गुलाब जा गुल सिंगो अवां के गुलाब जे गुलन मां खुशबू ईंदी आहे मां मोहम्मद हसन हुसैन के सिंगंदो आहियां के हिननि मां जन्नत जी खुशबू ईंदी अथव चई न सुभान अल्लाह बिनी के ये भाकुर पाइंदा हा चुमियूं ॾींदा हा ये ज़बान चूसायूं पाण फरमाए ॾियो ख़बर उञ वई चई बाबा उञ त वई असांजी बुख बि लही वई साईं फरमाए थक लाया चई थक बि लही आहे साईं फरमाए न अचो हिक कुले ते इमाम हसन ॿिए कुले ते इमाम हुसैन चई ॾे न साईं ज़ुल्फ़ मुबारक खोले ॾिन अचो मां मोहम्मद करीम जे ज़ुल्फ़न मुबारकन में हथ विझो फरीद मलक वारो साईं जन उनके कुॾाईंदा पिया अचनि खेॾाईंदा पिया अचनि जीअं जो मदीने में पहुता त सोने उमर जी नज़र पइजी वई चई वाह हसन तुंहिंजी सवारी वाह हुसैन तुंहिंजी सवारी साईं फरमायो उमर सवारी त भली आ पर सवार भी त निस्त के शान ईमान वारा थई इमाम हसन हुसैन नबी सही सां प्यार कंदा हा नबी से फरमाई मुझा बचड़ा थव अल्लाह अल्लाह मां हुसैन सां प्यार दो कया रब तू भी हुसैन सां प्यार कर रब जो हुसैन सां प्यार करे रब तू उन सां भी प्यार कर जो कुरान जा हाफिज हा अजो अहद को पंजन बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं वणिया था ॻाल्हायूं असां सैयदनि जा न करो असां सैयदनि जा ग़ुलाम हो हे सही हे वहाबी जेके सैयदनि खे न मञींदा चवंदा न साईं सैयदनि खे न मञींदा अब तव्हां मञींदा चई साईं हा सैयद मेरो मेरो भी पंज सेरो अब ये चवंदा न हे मञींदा आहिनि कहिड़ो चई सैयद मेरो मेरो भी पंज सेरो तंहिंजी माना त तव्हांजे हिन इलाइक़े जा सैयद मेरा थींदा आहिनि पर असांजे लाड़काणे जा सैयद मेरा न थींदा सैयद मेरो न थींदो चो सैयद सैयद मेरो सैयद वरी मेरो हे मलक के तोड़ त बि ॿ मण मां शेख आहियां त बि तोड़ त 2.5 मण हेरो साईं के चवां ॿियो को तोड़ के खोड़नि मूंखे ज़ातियूं नथियूं अचनि हिते तव्हांखे ॾिसां थो केतिरा आहियो हिन सभिनी खे तोड़ियो त 2 मण को 2.5 मण सैयद कुल 5 किलो सो बि मेरो और जे मेरो न हुजे त माना टको ई न लहे न तव्हांजे नज़रनि में हिन इंधणनि खां हिन मीराननि खां हिन शेखनि खां हिन मलकनि खां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे फरीद मलक वारो गौरे में गौरी ज़ात आहे त चो सैयद जी असां सैयदनि जा अहिड़नि सैयदनि जा जेके क़ुरान जी मुखालिफ़त न कनि छो त नबी साईं फरमायो अली क़ुरान सां आहे क़ुरान अलीअ सां अली क़ुरान खां परे न वेंदो क़ुरान अलीअ खां परे न वेंदो जेको सैयद क़ुरान सां गॾु हूंदो उन सैयद जा जूता खणी देवबंदी पंहिंजे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार सैयद मुसलो सैयदनि जो आहे हेड़े तव्हां वरी घर घोटाला नबीअ जी ओट सैयद अहिड़ा न थींदा असां सैयदनि जा नौकर असां सैयदनि जा ग़ुलाम अलीअ जे बचड़नि जा ग़ुलाम अॼु मां तव्हांखे अर्ज़ कई थो वञा दोस्तो पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो हे क़ुरान ईअं न आयो थई न क़ुरान ते बदर जे साहबनि जानियूं ओद में जवान शहीद थिया नबी साईं जो चाचो हमज़ो आका साईं जो नंद मुबारक खुदा जी ज़ात जो कसम करबला जे मैदान में सोनो हुसैन पंहिंजा बचड़ा वठी आयो यजीद सां मुक़ाबिले जे लाइ खुदा जी ज़ात जो कसम अली अकबर शहीद अली असगर शहीद सोने हुसैन जा साथी शहीद उते हिक जो नालो हो अबू बकर बिन अली
बेजो नालो हो उमर बिन अली, बेजो नालो हो उस्मान बिन हसन। हे अली जो एक भाटो भाइर, अली जा पुट करबला जा शहजादा शहीद थिया हुसैन साईं पान करबला जे मैदान में अल्लाह अल्लाह शहीद थियो। हुसैन पांजन बचन के ॾिठो, हुसैन रड़ियूं न कयो रोनो न, केड़ो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान किया, वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया, वो हुसैन कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले, कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। जानियूं ॾिनऊं जान वञे, बच्चा वञन, औलाद वञे, पर नाने मोहम्मद जी उम्मत ताईं क़ुरान पहुचे। हे क़ुरान फरीद मलक में ईअं आयो आहे, रत जा दरिया पार करे आयो अथव, ईअं न आयो आहे। करबला जा शहजादा अले जिन चप्पल ते मदीने जो मीर चुमियूं ॾींदो हो, जिनखे सिंगंदो हो, करबला जे मैदान में पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, नाने मोहम्मद जे उम्मत ताईं क़ुरान पहुचे, सिर सजदे में आ, शहादत मिली आहे। अॼु अहद कयो त निमाज़ बि पढ़ंदासीं, पंहिंजनि बचनि खे क़ुरान बि नथा ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो। चो ज़ालिमन सां टक्कर खाइण चो हुसैनियत आहे, ज़ालिमन सां टक्कर खाइण हुसैनियत आहे। उन दौर खां यज़ीद भी हलंदो तो अचे, यज़ीद जा साथारी हिमायती भी हलंदा पिया अचनि, हुसैन जा गुलाम भी हलंदा पिया अचनि। हाँ टक्कर हाय, अॼु यज़ीद जा हामी, यज़ीद जा हिमायती, इब्न ज़ियाद जा शिमरे जा हिमायती, इमरान खान वारा थे, इमरान खान वारा थे जो कादियान खे पिया ताक़त ॾियनि, नबीअ जे दीन सां पिया हथ चुरांद कनि, ऐं मुसलमाननि खे पिया तबाह कनि, पाकिस्तान जा पिया दुश्मन थियनि। पर हेॾ हुसैन जो गुलाम मौलाना फज़ल रहमान भी साम्हूं आहे, अल्लामा राशिद महमूद भी साम्हूं आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे, वो कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम आहे, चओ ज़ालिम सां टक्कर खाइण हुसैनियत आहे। चओ हुसैनियत कल्ह भी जिंदाबाद हुई, अॼु भी जिंदाबाद आहे। हुसैन कल्ह भी हक़ ते हो, अॼु भी हक़ ते आहे। यज़ीदियत कल्ह भी मुर्दाबाद, अॼु भी मुर्दाबाद। चओ इंशाअल्लाह हुसैन जो प्रोग्राम इहो आहे त मर्दे मरी वञो, गैरुल्लाह जो सजदो न कजो, मर्दे मरी वञो, रब जी निमाज़ न छॾिजो, मर्दे मरी वञो, ज़ालिम हुक्मरान जी बैयत क़बूल न कजो। त ही पैगाम खणी ही आलिम हिन धरतीअ ते लथा आहिनि, गैर जो सजदो न कंदासीं, ज़ालिम हुक्मरान जी बैयत क़बूल न कंदासीं। चओ रब जी निमाज़ बि न छॾींदासीं, पढ़ंदासीं। पढ़ंदो वरी न ॻाल्हायो। हिते अठलिया त खोड़ हूंदा, पंजड़िया थोरा हूंदा, मां हथ खणाया न पंजड़िया थोरा, अठलिया घणा, वरी 360 तक अञा घणा, समझो था न 360 जेके ईद ते सजदो ॾियनि। बस अरे मां निमाज़ पढ़ी साईं तव्हां ई गंज कया, हाणे असांजो वारो इहो टोक थो करे, निमाज़ ते ईमान हले वियुसि। अरे मां ॾाढ़ी रखो, चई तूं ई हाणे ॾाढ़ीअ ते कहिड़ा वरी असांखे खरार ॾींदी आहे, ईमान हले वियुसि। न फर्ज़ ते टोक कर, न ॾाढ़ीअ ते, न क़ुरान वारनि ते। बच्चन खे क़ुरान पढ़ायो। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजे इलाइक़े में माकड़ आई न आई? माण्हू सुधरिया? अदा ॻाल्हायो न, न सुधरिया, लड़ी न आया, निमाज़ त न। अल्लाह फरमाए थो, असां पारियां पारियां जॾहिं फिरौन ते अज़ाब मोकिलियो, فأرسلنا عليهم الطوفان والجراد, तूफान आयुन, पानी जो, आसमान मां पानी, जमीन मां पानी, मुल्क बुडी वियो, घर बुडी विया, घर छॾे बंदर ते अची वेठा, बंदर टुटी पिया, बुॾनि पिया, मींहुं बंदी न पियो थिए। आया मूसा अलैहिस्सलाम, या मूसा उदउ लना रब्बक बिमा आहिद, हाणे पंहिंजे रब सां, रब खां दुआ घुर,
मींहुं बंदि थे बोर्ड बंदि थे तो बहंदा कयूं ईंदासे कलमो पढ़ंदासे तोड़े ईंदासे नमाज पढ़ंदासे मूसा नबी दुआ घुरी मींहुं बंदि थियो ज़मीन पानी चुही वई फिरौन चवड़े जल्दी कयो बंद मजबूत कयो बंद मजबूत थी टीचिंग थी वई वॾा वॾा बंद थी विया चवंदा त बोर्ड जो बुॾल अञा बीणो अची ज़मीन भल कयो कणक भली थी चणा मटर जांबा था कम त भला था वॾी पोख भली थी वई इएं जो मुल्क सरसब्ज थी वियो मूसा नबी चयोड़े अचो हाणे रब जे दर ते लड़ी अचो कलमो पढ़ो नमाज़ पढ़ो क़ुरान हेॾे अचो मुंहिंजे किताब तौरात खे ॿुधो चई न न मूसा असां न ईंदासीं फिरौन चयो अरे बंद पंहिंजा मज़बूत कयो मतां जेको आहे वरी न पाणीअ जो अज़ाब अचे हे बंद मज़बूत थी आहे तव्हांखे पाणी हलियो वञे इन बंदनि सां दरिया जे रस्ते हलियो वञे समुंड में रब फरमायो ओ फिरौनियो मूं वटि चढ़ो पाणीअ जो अज़ाब न आहे वल जराद रब फरमायो सुण असां ॿियो अज़ाब मोकिलियोसीं माकड़ जो अची जो मुल्क भल थो कणक फूलार कहीं बीठी अची जो माकड़ वेठी हीअं जो राज वे त सुबुह जो छड़ो बनी पई ज़ाहिर थिए वण ते वे त पन ख़तम चोॾा बि खाई बि वञे हेॾे सॼो मालिक तबाह थी वियो त बि न सुधरिया या माकड़ अल्लाह जो अज़ाब अड़े माण्हू टी न पिया वॼाइनि दोहल पिया वॼाइनि मां हेॾे नवाब शाह जे पासे ॾे वियुमि मां चयुमि तीन न वजायो तोहल न वजायो कोठ जे चारई पासा भी करे आज़ानू ॾियो अल्लाह अकबर जो नारा हणो त रब जो अज़ाब टरी वेंदो नारा हणो अल्लाह अकबर जो आवाज बुलंद कयो माण्हू लड़ी न आया बेनमाज़ नमाज शुरू न कई ॾाढी कूड़ वारनि ॾाढी कूड़ न छॾी ज़ालिम ज़िना न छॾी व्याज न छॾियो राशन रुश्वत न छॾी ज़ालिमन ज़ुल्म न छॾियो माण्हू लड़ी न आया रब तो फरमाए व अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू मिन क़ब्ल उन खां अॻे अचो जो मुंहिंजो अज़ाब अचेव अड़े अज़ाब जे अॻियो त न आया पर पोइ बि न आया बोड जा बुॾल लाड़काणे में आया शिकारपुर में तरसिया पिया हा मस्जिद में असां मस्जिद भी ॾिनियूं से बाबा तरसो मुसाफ़िर हो स्कूल ॾिनासीं स्कूलनि में वरी ये बोर्ड वारा पिया चौं खेॾनि ठुप कम न कनि हिरी पिया बस या पैकेट मिले पोइ चांवरनि जो न थिए हे चंद भाई भॻा वञनि कहिड़ी ज़िंदगी मस्जिद में जेके रहनि पिया आज़ान पिया अचे नमाज़ जे टाइम निकिरी पिया वञनि वरी पोइ सुम्हनि पिया हे मुसलमान ही हाल असांजो अॼु अहद कयो त नमाज़ पढ़ंदासीं रब जो अज़ाब हिन उम्मत ते न ईंदो पर असांजा कम अहिड़ा थी विया आहिनि अची ऐं चढ़ी थो वञे हिन क़ुरान जे करे हिन मदरसनि जे करे तव्हां जिन इलाइक़े में हेॾो साईं चवां तव्हांजे ॻोठ में सैयद सादात फ़ख्र सादात साईं मुजाहिद शाह पियो वाइज़ कराए साल साल ते पियो क़ुरान पढ़ाए ख़ैर करे तव्हांजे ॻोठ में मस्जिदियूं आहिनि तव्हांजे ॻोठ में आज़ान आहे तव्हांजे ॻोठ में अल्लाह अकबर जा नारा पिया बुलंद थियनि होॾो खडवारी में मदरसो हेॾो साईं कारी गुल हसन साहब जाते वञो उस्ताद मंज़ूर जे मदरसे में खुदा जी ज़ात जो कसम सब तालिब पटकन सां क़ुरान पिया यादि कनि पिया महिनत कनि क़ुरान खोली वेठा आहिनि अरे तुंहिंजा मुंहिंजा कम पूरा आहिनि पर मलाइक न बचनि खे ॾिसनि था क़ुरान पढ़नि था मलाइक ॾिसी अज़ाब तारे चो इंशाअल्लाह बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं मां जेके लफ़्ज़ अचे अल्लाह क़बूल फरमाए मां बीमार भी आहियां पोइ बि मां पंहिंजो टाइम पूरो कयो आहे हा तक़रीबन कलाक पूरो कलाक 9 बजे वेठो 10 थिया आहिनि ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।